मेराज तोखे जिस्मानी थियो, सारो सैर तोखे सुबहानी थियो। दिसी मलक थिया मस्तान नबी, तुझे शान मथा कुर्बान नबी। मौजा परवानो तमाम खिताबे लाजवाब असांजा लजपाल मुर्शिद करीम तमाम असां सुनन जी छपर ऐं छा हार पाराए त वरी 2 कलाक तक ही रखंदासीं। पीरे तरीक़त रहबर शरीयत मुर्शिद सखी मोहम्मद सरदार अली शाह जीलानी हाथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो चओ। ओ दस्तगीर जा गुलाम अल्हम्दुलिल्लाह इन मुर्शिदन करीमन जे निगाह करम सां अल्हम्दुलिल्लाह तवां सां दस्तगीर जे गुलामन जा ईमान मजबूत लगा पिया। अज तवां हुजूर गौसुल आजम दस्तगीर जे यारी शरीफ में आया हो, इन अकीदे सां आया हो त जन्नती मुर्शिद जे बचन जा दीदार भी थियन ऐं खाली झोलियों रहमत सां भरे भी अचूं। हुजूर गौसुल आजम दस्तगीर सरकार जे यारी शरीफ जी महफिल में आशिक चो तो यारी बारी थोड़ी डिले और रखे इनकी डिले थोड़ी बढ़ाओ। यारी बारी जन्नतों जी कईया रिज़्क़ में बरकत तंजे पैया परहा पंजूणा हेल डहूणा आईंदी छो न थींदा अमीर तालिब मामू जो मुर्शिद तू आ। बाबा कंहिंजो अकीदो आ त यारी शरीफ में अचन सां बरकत थींदी आ। जंहिंजो अकीदो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो चवे। इहो भी अकीदो आहे त जहिड़ियूं भी मुसीबतूं हुजन यारीअ में अचन सां मुसीबतूं टरी वेंदियूं आहिनि। बस मुख्तसर टाइम में गुलामी ॾेई करे इजाजत पिनणी आ। अल्हम्दुलिल्लाह खिताबे लाजवाब हज़रत क़िबला पीरे तरीक़त रहबर शरीयत मोहम्मद अब्दुल कादिर शाह जीलानी अल मरूफ जीलानी से दामत बरकातुहुम आलिया ऐं टीवीअ जा मशहूर नाथवान मोहम्मद एहतिशाम अफजल कादिर साहब उहे भी तशरीफ फरमा आहिनि। उन जूं मिठड़ियूं लोलियूं ॿुधंदासीं बेड़ा पार थी वेंदा। चौबण यार नबी दे यारां दा बण यारे नबी दे यारां दा इश्क हो वई त चल मदीने। कादे तव्हांजी भी दिल चवे थी कादे हलूं मदीने। मुझा बोलाए मां लफ्ज़ वरी थो दोहरायां जेको इन लफ्ज़न ते इश्क सां सुभान अल्लाह चवे उनके हिन रमज़ान में मदीने जो दीदार नसीब फरमा जा। इश्क हो वई त चल मदीने हथन के मथे खणी भेज दस्तगीर जो नारो त जाओ। पण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा इश्क हो वई त चल मदीने। ओ देखी जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा। दादा तो सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैला। पाक आहे मां अल्लाह जी ज़ात जे पंहिंजे ख़ास बाने के सैर करायो रात जे ज़रे हिस्से में। रात जे गालायो रात जे ज़रे हिस्से में सैर करायो। वो रात जो ज़रो हिस्सो केतिरो थियो मुझे दिलबर नबी फरमायो मां दर जो कड़ो खोले जॾहिं दीदार रब जे दीदार जे लाइ वयूं
कड़ो खोले मां मेराज ते वयुम मेराज करे मोटी आयूं कड़ो लुडी बस न थियो मां मुस्तफा मेराज करे आयूं मुझो दिल पर नबी तो फरमाए मां जे पानी सां वुज़ू कयो वो लाहीअ ते पानी हलण लगो महबूब फरमाइन था मां मेराज करे मोटी आयुम वो वुज़ू वारो पानी हली बस न थियो मां अग में मेराज करे आयुं मुझो दिल पर नबी रहमत वारो नबी जॾहिं सवारीअ ते चढ़िया मुझे मुस्तफा जो कपड़ो मुबारक के वण जी डारीअ में फाथो महबूबन छॾायो उहा दाढ़ी वण जी लुडंदी रही मुझो दिल पर नबी तो फरमाए जॾहिं मां मेराज करे मोटी आयूं उहा दाढ़ी लुडी बस न थी मां मुस्तफा मेराज करे मोटी आयूं उहा रात घणनि सालनि जी थी घणनि सालनि जी अरिड़हनि सालनि जी मुझा मौला जो ॻाल्हायो उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजां घणनि सालनि जी अब्दुल वहीद तूं बि ॻाल्हाए घणनि सालनि जी अरिड़हनि सालनि जी हिकु रात अच्छा महबूबन फरमाए मां कड़ो खोलियो कड़ो लुडी बस न थियो मां मेराज करे मोटी आयुसि छा इहो कड़ो 18 साल लुडियो छा जेको लाईअ ते पाणी हलियो छा 18 साल हलियो छा वण जी दाढ़ी लुडी महबूब फरमाता मेराज करे मोटी आयुम छा उहा दाढ़ी 18 साल हली ओ महबूब रसूलुल्लाह जा परवानो भला बाबा घर जो कड़ो खोले छॾिजे घणा कलाक लुडंदो 2-3 सेकंड गाल समझ में आई है तो ॻाल्हायो हथ मथे खणी करे चओ भेज दस बटरे बाबा पानी जो लाई ते हले थोड़ी लाई हुजे तो को अध मिनट वण जी दाढ़ी हवा न हुजे लोडाए छॾियो घणा कलाक लोडंदी 2-3 सेकंड पर है छा राज हो जो 18 साल दिल पर नबी रब जे दीदार इसका थोड़ा बेस बढ़ाओ महबूब रसूलुल्लाह जा परवाना मुझो दिल पर नबी जने रब जे दीदार जे ला वयो छो जो पूरी कायनात तवज्जो महबूब रसूलुल्लाह जा परवाना पूरी कायनात जो रूह मदीने वारो ताजदार जने मुस्तफा रब जे दीदार जे ला वयो पूरी कायनात मां रूह कढियो वियो कायनात भी रही महबूब मुस्तफा रब जो दीदार करे 18 साल को मोटी आया महबूब आया दुनिया जो चरखो शुरू थी वाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक पोयन को ना आवाज तो निकरे ना हथ तो खजे भाई हथ मथे खड़ी करे मुझा मौला जो हाथ मथे करे उन जे हाथ के सलामत रख जा आमीन जो आवाज बुलंद करे उन जे आवाज के सलामत रख जा हाथ मथे खड़ी करे जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक ओ महबूब रसूलुल्लाह जा परवानो पूरी कायनात भी रही जंजो कद जंजी उम्र 10 साल ही बाबा 18 साल गुजरन जंजी 10 साल उम्र हो जे 18 साल गुजरन तो घणा साल जो थी 22 साल जो वाह जो खोड़ा पका क्या दे घणा साल जो 28 साल जो 20 साल जो हो जे हाने हाने मां पुछा का जंजा अंग पका हो जन वो गालाए बाबा जंजी 27 साल उम्र हो जे 18 साल गुजरन त हाने घणे खामोश थी विया अल्लाह से मदीने मोकले वदा ॾियारण करे सुभान अल्लाह मुझे चवण जो मतलब मुस्तफा जॾहिं रब जे दीदार जे लाइ विया जंहिंजी 5 साल उम्र ही महबूब मोटी आया उनजी 5 साल उम्र रही जंहिंजी उम्र 10 साल
10 साल उम्र रही न उनकी उम्र वधी न उनजो कद वधियो छो जो रहमत वडण वारो मुस्तफा है रब जे दीदार में वियो रहमत अचे त कायनात में मुस्तफा दीदार करे मोटी आयो पूरी कायनात जे रहमत जो दर्शो मुस्तफा सां शुरू थी हाय वाह हक दिलानी सुभान अल्लाह अतम तकड़ी सुभान अल्लाह है जी दस्तगीर मुझा मौला जेको दिल वारी रण करे दस्तगीर जो नारो बुधाए उनके हिन रमजान में मदीने जो दीदार नसीब फरमाजा दस्तगीर बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा दादियां तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुर्बान मुझे महबूब रसूलुल्लाह जा परवाना मुझो दिलबर नबी वाह महबूब जे मकाम ता कुर्बान वञा मुझे महबूब जो सैर भी बेमिसाल महबूब जो मेराज भी बेमिसाल बेशक अल्लाह ताला महबूबन के सैर मस्जिदुल हराम खां बैतुल मुक़द्दस ते करायो सैर भी मस्जिद का मेराज भी मस्जिद का मेराज भी मस्जिद का छाजे करे रब करीम महबूब के सैर जी शुरात भी पांजे घर अल्लाह ताला पांजे घर मस्जिद का मेराज जी शुरात भी मस्जिद का ये कायनात के खबर पवे रब जे दर तां इज्जत मिलंदी आ उनखे जेको रब जे घर मस्जिद में ईंदो आहे उहा इज्जत जेकी रब ता फरमाए दुनिया में उहा इज्जत उन जी ईअं बरकरार रहंदी आ उन जे इज्जत के कॾहिं ज़वाल न ईंदो आ बेशक सही केड़ो भी माहौल अचे केड़ी भी मौसम हुजे रब जी दरबार में जेको हाज़ुरी दे उन जी इज्जत उहा बरकरार कब्र में वञे त इज्जत बरकरार मशर जे मैदान में उथे वाह ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह इहो करम जेको अल्लाह जे घर में अचे तव्हां सां आज़ान ईंदी पासो टियों वठंदासीं बेशक वादा दुनिया जो कामयाबियूं ईअं न मिलंदियूं एॾो अल्लाह अकबर जो आवाज़ कन ते पहुचे दुनिया जा सभु कम छॾे करे पहिरियों रब जे सॾ ते वाह ओ महबूब जा परवानो जेको निमाज़ पढ़े मुझे दिल पर नबी फरमाया वुज़ू करे निमाज़ जे लाइ ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी फरमायो जेको निमाज़ नथो पढ़े पहिरियों पहिरियों अल्लाह ताला उन जी उम्र मां बरकत खत्म करे छॾींदो आहे महबूबन फरमायो जेको बेनिमाज़ी आहे रब उन जे रोज़ीअ मां बरकत खत्म करे छॾींदो आहे जेको बेनिमाज़ी आहे रब उन जे चेहरे मां नूर खसे छॾींदो आहे जेको बेनिमाज़ी आहे रब उन जी दुआ क़बूल न कंदो आहे भले चाहे कहिड़ो बि कामिल दुआ घुरे उन बेनिमाज़ीअ खे अल्लाह जे बाने जी दुआ फ़ाइदो न ॾींदी आहे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो उहा दुआ भी जेको रब जी निमाज़ पढ़े रब जे दरबार में सिर झुकाए रब उन जी हर हिक दुआ क़बूल फरमाए छॾींदो आहे सुभान अल्लाह तेज दस्तगीर महबूब जा परवानो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जेको बेनिमाज़ी आहे उन जो जेकॾहिं आख़िरी वक़्तु ईंदो सारू कब्ज़ थींदो उहो उञायल थी मरंदो बुखायल थी मरंदो वॾी सख़्तीअ सां उन जो रूह कब्ज़ कयो वेंदो आहे मुंहिंजे महबूब जा परवानो मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जेको बेनिमाज़ी आहे उन जे लाइ कब्र हिक दोज़ख जे बाह मां बाहि जो आड़ा आहे महबूबन फरमायो जेको कब्र जे अंदर बेनिमाज़ी वेंदो कब्र उन खे पीड़ींदी सॼे पासे वारियूं पासीरूं खॿे पासे हली वेंदियूं खॿे वारियूं सॼे हली वेंदियूं मां जी थञी निकिरी ईंदी मुंहिंजो दिल पर नबी थो फरमाए
क़यामत जो ॾियारो थींदो जॾहिं क़ब्रुनि मां उथारियो वेंदो पहिरियों पहिरियों पुछा निमाज़ जी कई वेंदी उन सां रब सख़्तीअ सां कलाम कंदो सख़्तीअ सां रब करीम हिसाब किताब वठंदो मुंहिंजो रब सख़्तीअ सां हिसाब वठे केरु ॾेई सघंदो ओ मुंहिंजे प्रियनि जा परवानो मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए जेको रब जी दरबार में सिर झुकाए 5 वक्त निमाज़ पढ़ंदो आ रब उन जे लाइ रहमत जा दर खोले छॾींदो वाह वाह दिल ठरी ॾाढा तो भेज दस्तगीर वाह नारे तकबीर नारे रिसाल नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर ॾाढा भई हथ मथे खणी करे चओ हथनि खे मथे करे भेज दस्तगीर जो नारो इहो थकियलनि वारो नारो नानो आशिकनि वारो नारो हथ मथे खणी कुंडन पासन वारा सुस्त अॼु सभु चुस्त थी वञो अॼु रहमत सां झोलियुनि भरण जो टाइम आयो आहे ॿई हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो दस्तगीर महबूब जा परवानो मुंहिंजे प्रिय फरमायो जॾहिं निमाज़ी निमाज़ जे लाइ वुज़ू करे रब सॼे जिस्म जा गुनाह मेटराए छॾींदो आहे जॾहिं मस्जिद में अल्लाह अकबर कंदो आहे रब फरमाईंदो मलाइका लिखो से जन्नतिया लिखो से लिखो से लिखो से जन्नत जंहिंखे खपे सो ॻाल्हाए जन्नत में भी कस्ती लगे वेठा ॻाल्हायो त सही रब छा फरमाईंदो है जन्नतिया मुझे दिलबर नबी अर्ग मौला गुनाह दा माफ कई निमाज में बीठो आ मुझो उम्मती या भी तकलीफ आ इन जो भी त सवाब अता फरमा रब फरमाइंदो मलाइका लिखोस जेतरा जिस्म में वारथस मां रब करीम एतरियूं नेकियूं तो अता फरमाया अलहम्दु सूरत पढ़े रब फरमाइंदो मलाइको लिखोस इन जण हज ऐं उमरो कयो एतरो रब सवाब अता फरमाइंदो हाणे रुकू कंदो ॾाढा त सुभान अल्लाह चओ रब फरमाइंदो मलाइको हिन जो जेतरो जिस्म जो वज़न आ इन जण एतरो सोन ऐं चांदी ख़ैरात कई सुभान अल्लाह कोन चयो मुझा मौला जो को दिल वारी सुभान अल्लाह चवे उनके 5 वक्त बाद जमात नमाज नसीब फरमा जा छो जो दस्तगीर जी यारी में जेको खाली झोली खणी ईंदो आ त भरजी वेंदी आ अॼु इहा दुआ घुर त रब 5 वक्त नमाज नसीब फरमाए त क़िस्मत जा दर खुली पवंदा ओ मुंहिंजे महबूब जा परवानो ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजे दिलबर नबी फरमायो हाने जॾहिं मुंहिंजो उम्मती रुकू करे मथे उथे रब रहमत जी नज़र सां ॾिसंदो आहे वरी सजदे में वञे रब फरमाईंदो आहे मलाइको लिखोस हिन ॼण 4 मुंहिंजा वॾा किताब जेके उहे पढ़िया एतिरो सवाब जॾहिं अतहियात में वेही सलाम वराईंदो आहे रब फरमाईंदो आहे मलाइका सब जन्नत जा दर खोले छॾियो मुझे मुस्तफा जो उम्मती जेड़े दरवाजे मां वड़े त जन्नत में किरास करे वने यो करम कंहिंजे करे आ मदीने वारे साईं जे सदके चो मदीने वारे साईं जे थोरो ज़बान जा ताला खोलियो मदीने वारे साईं जे सदके सब करम महबूब जे सदके तॾहिं त आशिक फरमायो न मुझे रबर लजपाल मुर्शिद आशिक अली शाह कलम खयो वाह इन थकियल नारे ते त मां भी कोन ॿुधाईंदो भई हथ मथे खणी करे कादरी ॾाढा भेज दस्तगीर जो नारो मुर्शिद छा था फरमाइनि छो थो हलाए दिलबर सांदी द अड़ी ओ अड़ी अला घारिया कीअं मां घड़ियो घड़ियला चो मदनीअ सांदी घारिया कीअं मां घड़ियो घड़ियला से खली ॾाढा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मुर्शिद छा था फरमाइनि सुभान अल्लाह त चओ न ओ सवार
सैयद सजू आला बोरा कते व्योम चढ़ी ओ चढ़ी अला घारिया की अम्मा घड़ियो घड़ी अला दिल बरसांदी त अड़ियो अड़ी अला घारिया की अम्मा घड़ियो घड़ी अला अॻिते जो वाह जो मुंहिंजे मुर्शिद लफ़्ज़ फरमाया दिल चवे त ॿुधायांव शाहिद साईं का ॾाढा सुभान अल्लाह त चओ दिल चवे थी तव्हांजी कादी अली साईं इरशाद क़ादरी ॾाढा भेज दस्तगीर जो नालो छा था मुर्शिद फरमाइनि त महबूब जे गुलामीअ में हज़ारे फरिश्ता दुरूद सलाम जा तराना पिया पढ़नि जन्नत में हूरूं जन्नत के सिंगारनि पियूं जन्नत जो मालिक थो अचे पोइ जेकॾहिं ला तादाद फरिश्ता सलात पढ़नि कंहिं हिकिड़े गुनहगार न पढ़ी त छा थी पियो ॾाढा सुभान अल्लाह जिलानी बादशाह जी मुंहिंजा ॾाढा भेज दस्तगीर मुर्शिद छा था फरमाइनि ओहूरन बेश्त सिंगारियो अला अरे मलकन सलात पढ़ियो पढ़ी अला फिल्म क़ादरी ॾाढा नहीं हो से ॾाढा जो दिल बरसांदी त अड़ियो अड़ी अला अम्मा घड़ियो घड़ी अला ॾाढा भेज दस्तगीर जो नारो बस हिकिड़ी दस्तगीर जी करामत करामत हले न दस्तगीर जी कंहिंजी दिल थी चवे हथ मत खणी भेज दस्तगीर जो नारो आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे थोड़ा आवाज भी बढ़ाओ हा पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे शरत जे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो पुटड़ो वयो ऐं खुशियुनि जो दर बंद थी वियो कोन हलियो वसवीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे ओ मुझे दस्तगीर जा गुलाम आओ मुझे पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जी 7 साल मेरा घणा साल 7 सालन जी उम्र जा गलीअ में अचनि पिया हिकिड़ी पौड़ी अमड़ रोईंदी थी अचे मुझे पीरन जे पीर जी नज़र पई पाण फरमाया मां केरा छो थी रोए ओ सोना से अमां जी उम्र नंढी आ केड़ा तव्हां के पंहिंजे ज़िंदगीअ जा दुख ॿुधायां पीरन जे पीर वरी फरमायो अम्मा छो थी रोए ॿुधा सोना तुंहिंजी उम्र नंढड़ी आ मुंहिंजा दुख वॾा आहिनि मुंहिंजे पीरन जे पीर फरमाया मां दुख ॿुधाइण तुंहिंजो कम आ रब जी दरबार में हथ खणनि मां पीरन जे पीर जो कम आहे मां ये दुआ जी गाल बुधी के सोना आए त नंढो गालियों त वडियूं थो करे ओ सोना मुंहिंजो हिकिड़ो पुट आहे उनजी अच्छी दाढ़ी थी वई आहे उनके औलाद न थी आहे पंहिंजे मुर्शिद जे दरबार ते वयऊं मुर्शिद चयो अम्मा तुंहिंजे पुट खे औलाद थींदी कोन छो मां कशफ सां ॾिठो आहे तुंहिंजे पुट जे तकदीर में का औलाद लिखियल ई कोन्हे ना उमेद थी मोटी थी वञा मुंहिंजे पीरनि जे पीर फरमाए अम्मा बस ॻाल्हि बि एतिरी आहे जो परेशान थी आ बस ॻाल्हि बि एतिरी आहे जो परेशान थी आ हवा मुंहिंजो नस्ल तो तबाह थे मुझो नस्ल तो तबाह थे तव्हां चओ था बस ॻाल्हि बि एतिरी आहे मुंहिंजे पीरनि जे पीर फरमाया मां दुआ मां थो घुरां आमीन तूं चओ
रब तुझे पुत्र जा बेड़ा पार फरमाए छड़ींदो। ओ सजल गोठ मुझे रब मुर्शिद जे मदरसे में अचण वारा मुझे दस्तगीर केड़ी दुआ घुरी हे लफ्ज वणन त पो दस्तगीर जो नारो पीरन जे पीर हथ कया मुंहिंजा मौला मुझे हिन नंढड़न हथन जी लज रखण फरमा हिन माईअ जे तकदीर में 11 पुट लिखण फरमा। मुंहिंजा मौला जेको ॾाढा नारो ॿुधाया अॼु यारीअ जे सदके उन जूं बि तकदीरूं मटे छॾिया। मुझे पीरन जे पीर दुआ घुरी फरमाया मां मुबारक थई 11 पुट लिखराए ॾिना मां। माई साहबा घर वई साल फिरी आयो पुत्र जे घर में पुत्र जायो खुशियुनि जा अंबार थी विया खुशियुनि जा मींहं वसी विया। ओ माई साहबा खुशियुनि में न पी मापे नंढड़े खे खणी हंज में गलनि में पीरन जे पीर खे ॻोल्हींदी थी वते हिक हिक खां पुछा थी करे अबा नंढड़ो दुआ कई मुंहिंजा उजड़ियल घर आबाद थी विया। ओ अम्मा उन जो नालो अबा नालो भी पुछा न करे सघियमि अम्मा उन जे अबे जो नालो अबा इहा भी ख़बर कोने। पोइ अम्मा पतो कीअं पवे रोईंदी मोटी आई ॿियो साल फिरी आयो माईअ जे पुट जे घर में ॿियो पुट जायो 3 साल थियो त वरी 3 साल में 3 पुट 4थे साल में मुंहिंजा मुला जेको ॻाल्हाईंदो वञे उन जा बि बेड़ा पार फरमायो छॾिजां बाबा। 4थे साल में 5 साल में 6 साल में 7 साल में 8 साल में 9 साल में 10 साल में हाणे त पाण दस्तगीर जो नारो ॿुधाईंदो 11 साल में दस्तगीर ओ मुंहिंजे दस्तगीर जा गुलाम माई रोईंदी रही ओ मुंहिंजा मौला उन कामिल सां त मिला जंहिंजे दर तां मुंहिंजा उजड़ियल घर आबाद फरमाए। अञा माईअ दुआ घुरी रब सबब ठाहींदो ओ न माईअ ते पीरन जे पीर जो पैगाम कीअं थो पहुचे। मुंहिंजे पीरन जे पीर मिंबर ते ऐलान फरमायो कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ले वली अल्लाह हर वलीअ जे कंध ते मां दस्तगीर जो कदम आहे हर वलीअ गर्दन झुकाई इहा ॻाल्हि जॾहिं माई साहबा जे कन ते पहुती आहे आले रसूल जे घराणे मां हसनी हुसैनी शहज़ादो आहे जंहिं ऐलान कयो आहे हर वलीअ जे कंध ते मुंहिंजो कदम आहे माईअ खां दाहूं निकिरी वियूं रब न भुलाए हे उहो ई जवान आहे जे मुंहिंजा उजड़ियल घर आबाद फरमाया। थी छाती चवंदी आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे। जो भी अकीदो आहे दस्तगीर सद ॿुधंदो बि आहे पहचंदो बि आहे सद ॿुधंदो बि आहे ॿुधंदो बि आहे पहचंदो बि आहे पंहिंजे ज़बान जा थोरा ताला खोलियो दस्तगीर सद ॿुधंदो बि आहे त सद ॿुधंदो बि आहे त हाणे पोइ जंहिंजो अकीदो आहे त दस्तगीर सद ॿुधंदो बि आहे पहचंदो बि आहे पोइ अॼु आयो बि दस्तगीर जे यारीअ में आहे आयो बि दस्तगीर जे मदरसे में आहे जेकॾहिं अकीदो हुजे त हिन लफ़्ज़नि ते उहा राड़ कजा जो मुर्शिद हाज़िरी भी कबूल करे छड़े दिल जूं तमन्नाऊं भी पूरियूं करे छड़े। आशिक़ छा थो चवे आयो बगदाद खां ताज दिल बर्दाद करे पहुची वञे तो दिल सां जो फरियाद करे। अया त मथे करता था दस्तगीर ॾाढा रड़के फरियाद कर फकीर खटण जी खड़ी थई खटण जी माल थई अॼु खाली न वेंदे न दस्तगीर जे मदरसे में आयो आज खाली न वेंदे रमत सां झोलियूं भरे करे वेंदे भैया त मथे करता था दस्तगीर असन के मथे करे जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या
रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। ताजदारे खत्मे नबूवत, ताजदारे खत्मे नबूवत, जिंदाबाद ताजदारे खत्मे नबूवत, जिंदाबाद जिंदाबाद। को भेज बस भाई बंद कर। वाह वाह सुभान अल्लाह। जरूरत आहे उन हलाई को न पियो ॾाढा भेज दस्तक मुंहिंजा मोला जेको नारो लॻाए जल्दी वेही रहे उनखे हिन रमज़ान में मदीने जो दीदार नसीब फरमाए। हे फकीर सभिनि खां अॻ में वेठो अलाह ते घुराईंदी टिकट पाण भरजां करम थींदी सबब पाण ठहंदा। हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो और दस्तगीर जा गुलाम आओ पीरन जे पीर दस्तगीर जे दर ते पती सुना अवा उहे आयो जे मुंहिंजा उजड़ियल घर आबाद कया। पाण फरमा मां उहो गौसल आज़म दस्तगीर मां आहियां रब जी दरबार मां तुंहिंजे पुट जे लाइ 11 पुट वरता कदमनि ते किरी पई सुणा तव्हां जूं महिरबानियूं 11 साल मां सिकंदी रहियसि अव्हां जे दीदार जे लाइ। वाकई अल्लाह वरनि जे दर तां तकदीरूं मटबियूं आहिनि। निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों लाखों करोड़ों की हथ मथे खणी लाखों करोड़ों की तकदीर देखी। ओ कराची वालों आज आपको हम दावत देने आए हैं आओ मेरे गौस के दर पे आओ मेरे जन्नतुल बकिया वाले मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जन्नतुल बकिया वाले के आस्थाने पे जहां तुम्हें इश्क़ रसूल भी मिलेगा इश्क़ दस्तगीर भी मिलेगा इश्क़ सहाबा भी मिलेगा इश्क़ औलिया भी मिलेगा। मैं अपने पर कुर्बान जाऊं। वाह 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 हथ मथे करते भेज दस्तगीर के भेज दस्तगीर का नारा लगाएं हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा लगाएं। अल्हम्दुलिल्लाह हम बड़े खुश नसीब हैं कि हमें वो मुर्शिद का लाडला साहिबजादा वो सजादा नशीन मिला जो इस दौर में मैं अल्लाह की कसम खा के कहता हूँ अगर इश्क़ रसूल देखना है तो हमारे मुर्शिद सकी मोहम्मद सरदार अली शाह के दर पे आओ। अगर तुम अपना अकीदा बचाना चाहते हो और टनाटन सुन्नी बनना चाहते हो आओ मेरे पीर के दर पे देखो कैसे मुस्तफा का इश्क मिल रहा है। वाह वाह सुनो मेरे वो उसके दर की कितनी सखा मिल रही है। वाह वाह ऊंची आवाज से भेज दस्तगीर का नारा ऊंची आवाज से भेज दस्तगीर का नारा। दस्तगीर के गुलामों ये बात समझ में आए तो फिर भेज दस्तगीर का नारा लगाना। मेरे महबूब के परवानों जब हर तरफ सहाबा की गुस्ताखी शुरू हुई तो सब इधर उधर देख रहे थे कोई जवान है इस फितने को रोकने वाला कि हर कोने से अबू बकर सिद्दीक की गुस्ताखी की जा रही है हर तरफ से हजरत फारूक आजम की गुस्ताखी की जा रही है हर तरफ से हजरत अमीर माविया की गुस्ताखी की जा रही है। तो मैं कुर्बान अपने मुर्शिद तकी मोहम्मद सरदार अली शाह के कदमों की मट्टी पर कुर्बान जाऊं। पाकिस्तान के अंदर दुनिया के अंदर वो पहले पहले झंडा मेरे मुर्शिद ने उठाया। वाह वाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक हाथों को बुलंद कर रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक भैया तो बताने दो लब्बैक लब्बैक दोनों हाथों को बुलंद करके लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल
रसूल अल्लाह लब्बैक के परवाने लब्बैक कुर्बान जाओ इधर के हाँ वाह ए महबूब के परवानो कुर्बान जाओ मेरे रबर मुर्शिद सकी मोहम्मद सरदार अली शाह के शान पर एक कराची वाला दावत फिक्र देने आया है। इस दौर में आपको ईमान बचाना है तो दरबार आलिया 100 जरी पर आ जाओ। अरे तुम्हारी दुनिया भी बच जाएगी, तुम्हारी आखिरत भी बच जाएगी। वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा। क्या तुम्हारी जुबान से नारा भी गोस्पा का नहीं आ रहा? वाह वाह या अल्लाह जो दस्तगीर का इश्क वाला नारा लगाए उनके ईमान की हिफाजत फरमाना। एक कराची वाला ये मुर्शिद सखी सरदार अली शाह आज ये फैज की खैरात यहां भी लेके आए हैं। कराची वाला तुम खुश नसीब हो कि आज वो कायद जो जमात आले सुन्नत सूबा सिंध के सदर है और कादरी तारीख के बानी है, जिनकी हर वक्त मुस्तफा की गुलामी में सफर में जिंदगी गुजरती है। हर जगह वो मेरे मुस्तफा के इश्क का पैगाम देते हैं, मेरे मुस्तफा की सहाबा के महबूब के सहाबा का मोहब्बत और इश्क सिखाते हैं और मेरे पीरों के पीर दस्तगीर के दर की गुलामी सिखाते हैं। ये मेरे मुर्शिद सकी मोहम्मद सरदार अली शाह जीलानी। वाह 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 सुभान अल्लाह वाह वाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा। ये थका हुआ नारा नहीं चाहिए। ए महबूब के परवानो ऊंची आवाज से भेज दस्तगीर का नारा। तो मैंने अर्ज किया जब साहबा की गुस्ताखी हुई तो उनके गुस्ताखों के मुंह बंद करने के लिए मेरे मुर्शिद ने पहले झंडा उठाया, मगर साहबा के शान में गुस्ताखी की गई तो पहले हमारे कायद उठे। जब बाद में आल बेतों के शान में गुस्ताखी की गई फिर भी मेरे मुर्शिद खामोशी से न बैठे, दिन रात सफर करके कोने कोने में पैगाम दिया कि हम साहबा को भी मानने वाले हैं, आल बेतों को भी मानने वाले हैं। आल बेतों का हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा। जो थक गया है वो इस महफिल में निकल जाए, थका हुआ नहीं चाहिए। हमें गोसे पाक का गुलाम वो चाहिए जो हर वक्त चुस्त हो। भेज दस्तगीर का और जोर से सुभान अल्लाह फरमाए। जन्नती जन्नती जन्नती। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा। साहबा के गुस्ताखों को भी जवाब पहले हमारे मुर्शिद ने दिया, अहल बैतों के गुस्ताखों को भी। राव ब्रदर माशाल्लाह बड़ी मेहरबानी, अल्लाह ताला जज़ा खैर फरमाए। राव बिरादर अल्हम्दुलिल्लाह हसन अली राव कादरी साहब ने हाथ मथे खड़ी करे भेज दस्तगीर। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा लगाएं। महबूब के परवानो कुर्बान जाऊं मैं अपने मुर्शिद के मकाम पर, इधर तवज्जो करें। वाह वाह सुभान अल्लाह, क्या लफ्ज़ है। तवज्जो तवज्जो है। हाथ मथे खड़ी करे भेज दस्तगीर जनार। यहाँ है सज्जल गोठ किरास करे वो सीने से दौड़ लगाए करे भेज दस्तगीर। मैंने अर्ज किया साहबा के गुलामी का वक्त आया तो पहले मेरे मुर्शिद ने झंडा उठाया, आल बैतों के गुलामी का वक्त आया तो पहले हमारे मुर्शिद ने झंडा उठाया। मगर जब मेरे गौस आजम
दस्तगीर के शार में कितने गुस्ताखी की, उनको मुंह तोड़ जवाब मेरे सकी मुर्शिद मोहम्मद सकी सरदार अली शाह ने दिया है। वाह वाह, वो मुर्शिद सकी सरदार अली शाह अल्लाह की कसम में खा के कहता हूँ, आज ये मुर्शिद न होते तो हमारे ये ईमान न बचते। अगर साहबा से मोहब्बत है, ये बची है हमारी, तो इस मुर्शिद के कदमों की खैरात है। हमारा ईमान अलबेतों की मोहब्बत की। वाह वाह, सुभान अल्लाह। उच्च आवाज से भेज दस्तगीर का नारा। अभी ये मैं बात करना हूं, इस लाउड वाले अभी ये लब्बैक का या रसूल अल्लाह का नारा तैयार रखे। जब इशारा करूं फिर आशिकों का जज्बा वो आए कि अल्लामा खादिम हुसैन रिजवी का रूह अपने मजार में खुश हो जाए। तो जब ये फैजाबाद में पहले धरना हुआ था, जब अल्लामा खादिम हुसैन रिजवी साहब पर जब हमला हुआ, तो अल्लाह की कसम सिद्ध में पहले मेरे मुर्शिद सकी सरदार अली शाह ने कदम उठाया और 2 घंटों में, वाह वाह वाह, सुभान अल्लाह। क्या 2 घंटों में कादरी तरीक वालों ने मुर्शिद के हुक्म पर सारी सिंध को सील कर दिया। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक। आवाज तो आवाज, बीमारी आवाज तो उनको रसूल अल्लाह, लब्बैक 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 या 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 रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा लगाएं। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा लगाएं। हाथों को बुलंद करके भेज दस्तगीर का नारा लगाएं। जल्दी बैठ जाएं। अल्लाह ताला आपके इश्क को सलामत रखे। बैठे तो मैं अर्ज करूं और साईं के मैं माइक हवाले करूं, जल्दी बैठ जाए। अल्लाह ताला आपकी हाजिरी को कबूल फरमाए। अल्लाह ताला ये घड़ियां आपकी गोश्त पाक के दरबार में कबूल फरमाए। तो एक कराची वालों, बस ये दावत लेके आए हैं कि आओ तुम भी इस कामिल का दामन पकड़ लो, जहाँ साहबा की मोहब्बत मिलती है, जहाँ आल बेतों की मोहब्बत मिलती है, जहाँ पीराने पीर दस्तगीर की मोहब्बत मिलती है, जहाँ अल्लाह के वलियों की मोहब्बत मिलती है। दुआ फरमाए। सारे आशिक़ रसूलों को इल्तिजा है, बस ये दुआ करें कि अल्लाह ताला हमारे रबर कायद मुर्शिद सकी सरदार अली शाह को खिजरी हयाती अता फरमाए। अल्लाह ताला हमारे कायद को अल्लाह ताला सेहत से लंबी जिंदगी अता फरमाए। उनका साया हमारे ऊपर देर तक कयामत तक जारी सारी फरमाए। अभी नारों के गूंज में मेरे मुर्शिद के लगते जिगर